सिंह अल्पकाल विद्या सब आई। गुरुकुल में भगवान राम विद्या हासिल कई ऐं ॿियनि भाउरनि बि विद्या ग्रहण कई। पोइ उते ई वॾा थिया, किशोर अवस्था थी, इन्हनि जी विद्या पूरी थी त आया अयोध्या में पंहिंजे घर। उन्हनि जे अचण जी सूचना जॾहिं नगर वासियुनि खे मिली, अयोध्या वासियुनि खे, त ॾाढा उत्साहित लॻा पिया हुआ पंहिंजे राजकुमारनि जो स्वागत करण जे लाइ। त भगवान राम जीअं अयोध्या में प्रवेश कयो त पैदल यात्रा कई चइनिनि भाउरनि। गलियुनि गलियुनि में ईंदा पिया वञनि, पंहिंजे महल वञण खां पहिरीं गलियुनि गलियुनि में, ऐं उन्हनि सां गॾु अयोध्या जा छोकिरा बि गॾु गॾु हलनि पिया। माण्हू पंहिंजे पंहिंजे घर जे छतुनि ते बीह करे दर्शन करण लॻा, गुलनि जी वर्खा करण लॻा। उन्हनि जे हथ में धनुष बाण हुआ। करतल बाण धनुष अति सोहा। धनुष ऐं बाण जी शोभा ॾाढी सुंदर हुई। देखत रूप चराचर मोहा। ॾिसंदे ई माण्हू मोहित थी वञे। केवल माण्हू न, जड़ भी मोहित थी वञे। चर अचर। चर उहो जेको हलंदो हुजे, चलंदो हुजे। अचर उहो जेको हली न सघे, स्थिर हुजे। जीअं कि वण, पेड़ पौधा। वर्णन अचे थो कि माण्हुनि जो मन त मोहित थिए पियो, पर जेके जड़ आहिनि, ॿुधण में त विश्वास नथो अचे कि जेके जड़ अचर आहिनि, हली चली न सघनि, वण, पत्थर, भितूं, छा उन्हनि ते बि असर थींदो आहे या कंहिंजो? थींदो आहे। ॾाढो सूक्ष्म रूप सां इहो थींदो आहे, विश्वास कयो। सूक्ष्म दुनिया भी हिकु थींदी आहे। ये प्रकृति भी हिकु सूक्ष्म चेतना ई आहे। सूक्ष्म सुप्त समझो। पत्थर में भी ॾाढी सुम्हियल हिकु चेतना त आहे। न त छो किथे ईअं लॻंदो आहे कि भितूं हुजनि भली, पर उते कुझु सुंदरता लॻंदी आहे, ऐं किथे साॻियूं भितियूं पर मुरझायल मायूस लॻंदियूं आहिनि भितियूं बि। मतलब उन्हनि ते भी असर थींदो आहे सूक्ष्म विचारनि जो। कंहिं घर जूं भितूं, छितूं, फर्श सुंदर लॻंदो आहे। सुंदर माना सात्विक सुंदर। ऐं कंहिं घर जूं भितियूं, छितियूं ईअं ई लॻंदियूं आहिनि, भली बंगले जूं भितियूं हुजनि। ईअं लॻंदो आहे भितूं वीचारियूं उदास आहिनि, दुखी आहिनि। त जड़ ऐं अचर में भी प्रभाव पवंदो आहे। हाणे राम जो अची वञे जिते, त असां खां वधीक प्रकृति प्रफुल्लित थींदी, माण्हूअ खां वधीक। अॼु जे समय में कोई सचो संत भी किथे अची वञे त माण्हूअ ते प्रभाव नथो पए, प्रकृतिअ ते पए थो। माण्हूअ खे सचो संत कोन खपे। मिसाल थो ॾियां, भगवान बि अची वञे त माण्हूअ खे असली भगवान कोन खपे, पर धरतीअ खे खपे। धरतीअ खे संत भी खपनि। धरतीअ खे भगवान खपे, भगवान जी कथा खपे। धरतीअ खे धर्म खपे, माण्हुनि खे थोड़ी खपे। जबकि ज़रूरत माण्हुनि जी आहे, माण्हुनि खे आहे। भगवान ईंदो ई मनुष्यनि जे लाइ आहे, उन्हनि जे उद्धार जे लाइ। पर मनुष्य ई हुन खे था ॻोल्हनि जेको पैसे वारो भगवान हुजे, पैसे वारो संत हुजे। त के हद तक मनुष्य खां वधीक प्रकृतिअ ते असर थी वेंदो आहे। सत्संग जो भी किथे सत्संग तो थिए निरंतर, त उन स्थान में भी उहे परमाणु अची वेंदा आहिनि। उहे भितूं छितूं भी इंतजार कंदियूं आहिनि कि सत्संग केॾी महिल थींदो।
ऐं माण्हू थी करे बि भित वांगुर ई ईंदो आहे, भित वांगुर हली वेंदो आहे। भितुनि में चैतन्यता अची वेंदी आहे ऐं माण्हू भित वांगुर ई ईंदो आहे, भित वांगुर हली वेंदो आहे। त असां थोड़ा मनुष्य थियूं, चैतन्य थियूं, जागरूक थियूं, होश पूर्वक जियूं। राम जे अयोध्या में अचण सां सब नगरवासी प्रसन्न थियण लगा। बीठे बीठे थकजी पिया पर तब बीठा रहा, पंहिंजे पंहिंजे छितुनि ते राम जे स्वागत जे लाइ दर्शन पिया करण चाहिनि। केवल राजकुमार न हो, हे भगवान हो जेको हींअर राजकुमार जे रूप में दर्शन ॾेई रहियो आहे। ऐं भगवान भी सभिनि सां मिले पियो, सभिनि सां। कौशलपुर बासी नर नारी, वृद्ध और बाल, प्राणहु ते प्रिय लागत सब कहूं राम कृपाल। त राम जो दर्शन आहे अहिड़ो, जेको राम सां मिले थो, राम उन सां मिले थो। जेको राम सां प्रेम करे थो, राम उन सां प्रेम करे थो। राम के चरणों में जो भी आ गया, राम के चरणों में जिसने जो भी मांगा वो फल पा गया। जिसने जो मांगा वो फल पा गया। राम के चरणों में जो भी आ गया, राम के चरणों में जो भी आ गया। राम का सुमरन किया तुलसीदास ने, राम का सुमरन किया तुलसीदास ने। राम हृदय में प्रकट हो आ गया। राम हृदय में प्रकट हो आ गया। जिसने जो मांगा वो फल पा गया। राम के चरणों में जो भी आ गया। बंदे तू भी नाम जप ले राम का। बंदे तू भी नाम जप ले राम का। तर गए वो शरण में जो आ गया। तर गए वो शरण
शरण में जो आ गया। जिसने जो भी मांगा वो फल पा गया। राम के चरणों में जो भी आ गया। तो जिसने जो मांगा, हिते जो मांगा जो अर्थ आहे कि कुछ भी मांगा न। जंहिं राम सां प्रेम कयो आहे तो राम खां जहिड़ी तहिड़ी शइ त कोन घुरंदो, वो राम जो प्यार, राम जो दर्शन ई घुरंदो। त जंहिं जेको पायो आहे उनखे मिलियो आहे। अयोध्या जे नगर वासियुनि खे त मिलियो। जंहिंजी जहिड़ी इच्छा हुई, जहिड़ी भावना हुई राम जे प्रति, राम ओढ़ो ई उन्हनि खे जवाब ॾिनो, ओढ़ो ई रिप्लाई ॾिनो। पोइ आया पंहिंजे महल में, माताउनि प्यार कयो, दशरथ गले लॻायो। हाणे पंहिंजे घर आया आहिनि शिक्षा हासिल करे। हाणे राज जा कम सिखण लॻा। चइनिनि भाउरनि जो वॾो राम, उहो नंढड़नि भाउरनि खे पंहिंजे सेखारींदो बि हो। राजनीति, शास्त्रनि जूं ॻाल्हियूं, सभु ॻाल्हियूं। बंधु सखा संग लेह बोलाई, बन मिर्गया नित खेलहि जाई। शिकार खेॾण जी परंपरा हुई राजाउनि में, क्षत्रिय कुल में। त राम भी पंहिंजे भाउरनि सां गॾु शिकार खेॾण वेंदो हो। ऐं किथे वेंदो हो? नगर जे ॿाहिरि जेके झंगल आहिनि, हिकिड़ा थींदा आहिनि सामान्य झंगल, हिकिड़ा अञा दूर झंगल हूंदा आहिनि जंहिंमें झंगली जानवर हूंदा हुआ। हाणे सवाल आहे कि शिकार छो कंदा हुआ राजा महाराजाऊं? ऐं राम खे कहिड़ी ज़रूरत पई हिंसा करण जी? त इन लाइ थोरो तव्हांखे कल्पना करणी पवंदी उन समय जी। हींअर त जानवर घटि आहिनि ॾाढा, पर उन युग में जानवर ॾाढा हुआ ऐं खूंखार जानवर, ख़ासि कर शेर, तेंदुओ, इहे शहर में हली ईंदा हुआ, नगर में अची वेंदा हुआ। आसपास जेके गांव हुआ उते अची करे हमलो करे वेंदा हुआ। त राजा महाराजाऊं हिकु त इन्हनि खूंखार शेरनि खे मारण लाइ पाण वेंदा हुआ। अॻे राजा ई ॾाढा कम करे वठंदो हो। हींअर राजा छा कंदो आहे? शासक केवल साइनियूं कंदो आहे ऐं थोरा चक्कर हणी ईंदो आहे। अगरि कंहिंखे कोई शेर अची वञे शेर में त मंत्री पाण थोरी वेंदो, उहो मोकिलींदो फॉरेस्ट ऑफिसरनि खे, या को ॿियो हमलो करे दुश्मन त सेना खे मोकिलींदो। अॻे राजा प्रजा जी एतिरी रक्षा कंदो हो जो पाण वेंदो हो शिकार करण। पोइ राजा वञी करे जंगल में शेरनि, खूंखार शेरनि खे मारे शिकार कंदा हुआ, शिकार करे मारींदा हुआ ऐं प्रजा जी रक्षा कंदा हुआ। ऐं ॿियो हो, इहा हिकु तयारी हुई। राजा खे धनुष हलाइण त अची वियो, तीर कमान हलाइण अची वियो, तलवार हलाइण अची वई, पर इहा प्रैक्टिस कीअं थिए? उहा थींदी हुई शिकार जे माध्यम सां। शिकार ॿिनि ॼणनि जो वधीक थींदो हो, हिकु शेर जो, ॿियो हिरन जो। शेर खे अगरि कंहिं मारियो राजा त माना उहो हाणे शूरवीर थी मञियो वेंदो हो, शूरवीर राजा। इहो हाणे कंहिं बि दुश्मन राजा जो सामनो करे सघंदो। ऐं हिरन खे मारण ॾुखियो थींदो आहे ॾाढो। वो खूंखार कोन हूंदो आहे, ॾाढो प्यारो जानवर आहे, पर उहो भॼंदो आहे ऐं वरी घुमी वेंदो आहे। शेर बि उनखे आसानीअ सां न पकड़े सघंदो आहे। त घोड़े ते वेही करे
उन हिरन जो शिकार करण राजा जी प्रैक्टिस कंदो हो। त शिकार इन करे ज़रूरी हो त राम पंहिंजे भाउरनि सां गॾु शिकार खेॾण वेंदो हो। बन मृगया नित खेलहि जाई, पावन मुर्ग मारहि जिय जानी। तुलसीदास लिखे थो कि भगवान राम उन्हनि खे ई मारींदो हो, केवल खूंखार खे न, उन्हनि खे बि जिन खे मुक्ति ॾियणी आहे, जिन जे मथां कृपा कंदो हो राम। पंहिंजे हथ सां अगरि कंहिंखे मारियईं त उनजी मुक्ति त निश्चित आहे। त पावन मुर्ग मारहि जिय जानी, दिन प्रति निरपह देखावहि आनी। अची करे पंहिंजे पिता राजा दशरथ खे ॾेखारींदा हुआ कि असां अॼु ही शिकार कयो आहे, अॼु ही शिकार कयो आहे। जे मृग राम बान के मारे, ते तन तज सुरलोक सिधारे। जेके जानवर राम जे तीर सां मरंदा हुआ, से शरीर छॾे करे देवलोक में हलिया वेंदा हुआ। पोइ राम पंहिंजे भाउरनि सां गॾु अची भोजन कंदो हो, गॾु रोटी खाईंदा हुआ चारई भाउर। अनुज सखा संग भोजन करहि, मात पिता आज्ञा अनुसरहि। माता पिता जी आज्ञा में रहंदा हुआ चारई भाउर। इन खे चइबो आहे कि सही विद्या हासिल करे आया आहिनि। माता पिता जी आज्ञा मञनि था त इहे सही विद्या प्राप्त करे आया आहिनि। वरी प्रजा सां बि मिलंदा हुआ, माण्हुनि सां। जेहि विधि सुखी होए पुर लोगा, करहि कृपा निधि सोई संजोगा। अहिड़ो योग ठाहे छॾींदो हो राम कि प्रजा सुखी थिए, प्रजा वारनि खे कुझु न कुझु प्रसन्नता मिलंदी रहे। राम अहिड़ा योग करे छॾींदो हो। वेद पुराण सुनहि मन लाई, भगवान राम वेद पुराण ॾाढो मन लॻाए करे ॿुधंदो हो। मन लॻाए ॿुधण हर कोई न कंदो आहे कि शास्त्र ॿुधे, पुराण कथाऊं ॿुधे, पर मन लॻाए करे मुश्किल आहे। राम ॿुधंदो हो मन लॻाए करे, ऐं वरी पंहिंजे भाउरनि खे सम्झाईंदो हो कि हिन शास्त्र में हीअ ॻाल्हि आई आहे त हिन जो मतिलबु छा आहे। सम्झाईंदो हो राम पंहिंजे टिनिनि भाउरनि खे। वेद पुराण सुनहि मन लाई, आप करहि अनुजन समुझाई। वरी ॿियो प्रसंग थो अचे, वर्णन थो अचे। प्रात काल उठ के रघुनाथा, मात पिता गुरु नावहि माता। निंड मां जॾहिं उथंदो हो भगवान राम त माता खे प्रणाम कंदो हो, पिता खे प्रणाम कंदो हो, ऐं गुरुअ खे, गुरु वशिष्ठ खे, टिनिनि खे आदर ॾींदो हो। इहा त परंपरा हुजणु खपे हर घर में कि बालक उथे त माता खे प्रणाम करे, या जेॾी महिल मौक़ो मिलेसि माता खे, पिता खे, गुरु हुजे त उनखे। आयुस मांग करहि पुर काजा। पोइ आज्ञा वठी करे भगवान राम पंहिंजे पिता दशरथ खां आज्ञा वठंदो हो कि मां थोरो मां बि कमकार ॾिसां राजकाज जो। त दशरथ ख़ुशि थींदो हो कि हींअर खां ई संभाले पियो थो राजकाज। त दशरथ बिल्कुलु मोकल ॾींदो हुअसि कि तूं बिल्कुलु ॾिस। त राम चवंदो हो पहिरीं मां नगर में थो वञी ॾिसां कि असांजी व्यवस्था कीअं आहे। नगर में का कमी त कान्हे, किथे भ्रष्टाचार त कान्हे, कोई दुखी त न आहे। त राम निकिरी वेंदो हो ऐं निरीक्षण कंदो रहंदो हो। दशरथ खे ॾाढी प्रसन्नता थींदी हुई। देख चरित हर शय मन राजा। तुलसीदास चए थो जेको ब्रह्म जलेबियूं जंहिंजी व्याख्या कंदे चवंदियूं आहिनि निराकार, अज, व्यापक, अकल, अनीय, जंहिंजो न नाम आहे न रूप आहे, उहो निर्गुण निराकार ब्रह्म अॼु छा पियो थो करे, राजकाज नगर में वञी चेक पियो थो करे कि सभु सही आहे या न आहे।
इहा आहे विचित्रता, भगवान जी लीला जी विचित्रता। व्यापक अकल अनीह अज, निर्गुण नाम न रूप। भगत हेतु नाना विधि, करत चरित्र अनूप। करत चरित्र अनूप। यह सब चरित कहाँ मैं गाई, आगिल कथा सुनहो मन लाई। राम सिया राम, सिया राम, जय जय राम। राम सिया राम। विश्वामित्र महामुनि ज्ञानी, बसहि विपिन शुभ आश्रम जानी। राम सिया राम, सिया राम, जय जय राम। तुलसीदास चए थो इहो चरित्र मां तव्हांखे पावन ॿुधायो। हाणे ॿी ॻाल्हि थो ॿुधायांव। तुलसीदास चए थो हाणे मां ॿियो प्रसंग थो ॿुधायां। राम जो उते रखी करे कि उहो कनि पिया था, ॿई चारई भाउर उते चरित्र कनि पिया था, प्रजा खे सुख ॾियनि पिया था, माता पिता जी आज्ञा में रहनि पिया था, राजकाज सिखनि पिया था। हाणे तव्हां सोचो थोरो कि दशरथ खे सिकी सिकी करे पुट ॼाओ, हिकु न चार, उन्हनि में वॾे मां वॾो राम त ॾाढो गुणवान, नीतिज्ञ, आज्ञावान ऐं प्रजा जो ध्यानु पियो थो रखे, माना तयार पियो थो थिए राजा ठहिण जे। त दशरथ केॾो ख़ुशि लॻो पियो हूंदो। छा उहो दशरथ कॾहिं उन राम खे दूर करे सघंदो? मुश्किल आहे अगरि कल्पना बि कयूं। पर उहा हाणे कथा अचे थी कि दशरथ खां राम ऐं लक्ष्मण ॿई दूर वञण जो हिकु भूमिका थी ठहे। विश्वामित्र महामुनि ज्ञानी, विश्वामित्र ऋषिअ जी कथा थी अचे। विश्वामित्र ब्रह्म ऋषि हो। इहे बि ऋषि अलॻि अलॻि इन जी उपाधि थींदी आहे। ऋषि, महर्षि, देव ऋषि, ब्रह्म ऋषि, सप्त ऋषि। त वॾे मां वॾी उपाधि आहे ब्रह्म ऋषि। वशिष्ठ ब्रह्म ऋषि हो। पर विश्वामित्र पहिरीं ब्रह्म ऋषि न हो, इहो राज ऋषि हो। पोइ तपस्या करे ही ब्रह्म ऋषि थियो। उन जी कथा असांखे ॿुधणु खपे। कीअं ऋषि थियो? राजा हो पहिरीं, त राजा मां ऋषि थियो। असांजे सनातन संस्कृतीअ में जात सां ई सभु कुझु न आहे, कर्म सां ई उपाधि मिलंदी आहे। हिकिड़ो राजा ऋषि थी सघे थो, ऋषि राजा थी सघे थो, कोई भी कुछ भी थी सके तो योग्यता जे अनुसार। वो ऋषि विश्वामित्र पहिरीं राजा हो, नालो विश्वरथ। उन जो पिता गाधी, राजा गाधी, उन जो हे पुत्र हो। पोइ जीअं गद्दीअ ते वेठो त बलशाली बल हुअसि, हिनखे शक्ति हुअसि। ही गद्दीअ ते वेहण सां ई हिन घोषणा कई कि असांखे पंहिंजे राज्य जो विस्तार करणो आहे।
सीमाऊं वधाइणियूं आहिनि। त हुन इहा घोषणा कई पंहिंजे राज में कि जेके बि नौजवान आहिनि, आम माण्हुनि जा ॿार, उहे सभु अचनि सेना में शामिल थियनि। त माण्हुनि मंत्रियुनि सलाह ॾिनी, साईं छा पिया था कयो? अगरि सभु नौजवान रुगो हिकिड़ो ई कमु कंदा लड़ाईअ जो, त खेती केरु कंदो? ज़रूरी शइ केरु पैदा कंदो? ॿिए कम केरु कंदो? राजा चई मूंखे कुझु ख़बर कान्हे, बसि जीअं धुन सवार थी वेंदी आहे न कि धन ई सभु कुझु आहे, पैसो ई सभु कुझु आहे। हाणे जोरीअ वठी अचण लॻा, नौजवाननि खे भर्ती कयो पियो वञे सेना में। राजा निकिरी वियो, हिकु राज जीते वरी ॿियो राज, विश्वरथ राजा जो नालो। पोइ राजा अनेक राज जीतिया। पोइ वशिष्ठ मुनीअ जे आश्रम में पहुतो। उते वशिष्ठ खे प्रणाम करे ऐं पंहिंजो बखान तो करे, हे ऋषिवर, ॾिसो मां केॾा राज जीते वरिता, केतिरा देश जीतिया आहिनि। त वशिष्ठ सम्झायईंसि कि भाई राजन, तू प्रजा जो त ध्यानु रख थोड़ो, या अहंकार मां न कर। त उखली करे चएसि तो अहंकार मां न कंदमि त बाक़ी तव्हां कंदा छा? मूं वटि कुझु आहे तॾहिं त अहंकार कंदमि। मुंहिंजे अॻियां अॼु कोई टिकी नथो सघे, बीही नथो सघे, एॾी मुंहिंजी वॾी विशाल सेना आहे। तॾहिं वशिष्ठ ब्रह्म ऋषि हो, सत्संगी हो, त शांत चित सां ॻाल्हि खे ख़तमु कयईं। चई तुंहिंजी मर्ज़ी भाई, आयो वई त भोजन करे वञ। त उहो चएसि तो मुंहिंजो भोजन, राजा खे भोजन कराइण सवलो कोन अथव। वशिष्ठ चए थो कीअं कान्हे, तूं जेको चई असां तोखे रोटी खारायूं। हू चए थो मूंखे त खाराईंदा, मुंहिंजी सेना खे किथां खाराए सघंदा, मुंहिंजी विशाल सेना आहे। त वशिष्ठ चए थो असांजे मथां परमात्मा जी कृपा आहे, तव्हां वियो सॼी सेना खे विहारियो, सभिनि खे भोजन कराईंदासीं। विहारियो वियो। उन वशिष्ठ ऋषिअ वटि गांइ हुई नंदनी। उन नंदनी गांइ में एतिरी शक्ति हुई जो जेका शइ घुर ॾेई छॾींदी हुई। त वशिष्ठ अची करे उनखे विनती कई, हे माता, राजा उन जी सेना, इन्हनि जे लाइ भोजन जो प्रबंध करणो आहे, कृपा कयो। त उन गांइ सभु उत्पन्न करे छॾियूं, रोटियूं पाणी हुते खाराईंदा वञनि सैनिकनि खे। सैनिक प्रसन्न थी विया, खाईंदा वञनि, जेका शइ घुरनि सां मिलंदी पई वञे। भोजन करे जॾहिं उथिया त राजा विश्वामित्र खे, राजा वशिष्ठ मुनीअ खे चयईं कि तव्हां वटि मां जेका रोटी खाधी आहे न, मां कॾहिं जीवन में त कोन खाधी आहे। मां मञा थो इहा ॻाल्हि। तव्हांजो इहो रसोईयो केरु आहे? उहो अगरि मूंखे ॾेई छॾियो त तव्हांजो सॼो आश्रम जो मां काया कल्प मटे छॾींदुमि। हिते मां अहिड़ो अद्भुत सॼो तव्हांखे नगर ठाहे ॾेई छॾींदुमि आश्रम जे बदिरां, जेको चवंदा मां ॾींदोमांव। वशिष्ठ चए थो इहा त नंदनी गांइ जी कृपा आहे। राजा चई गांइ जी कृपा आहे, मूंखे ॾेखारियो। वशिष्ठ ॾेखारियईंसि हीअ नंदनी गांइ आहे। राजा चई अद्भुत ॻाल्हि आहे, हीअ गांइ तव्हांखे सभु कुझु ॾींदी आहे? हुन चई हा। पोइ उहो वियो पंहिंजे राजधानीअ में। राजा ख़बर पियसि कि राजधानीअ में अन्न ख़तम थी वियो आहे, छो त सभु नौजवान त हिन सां गॾु हुआ। त प्रजा बुख पे थी मरे, माण्हुनि जे मरण जी नौबत अची वई आहे, न अन्न आहे न जल आहे, सभु रुकिजी वियो आहे। त माण्हुनि मंत्रियुनि राजा खे चयो हाणे छा कयो वञे, सलाह ॾियो। राजा खे दिमाग़ में आई गांइ, कि गांइ सभु कुझु करे सघे थी। त मोकिलियईं मंत्रीअ खे, वञ वशिष्ठ ऋषिअ खां गांइ वठी अच। मंत्री आयो वशिष्ठ वटि। वशिष्ठ मुनीअ चई गांइ मुंहिंजी आहे भाई, राजा जी कान्हे जो हुकुम करे गांइ घुराई अथई।
त मंत्रीअ चई अगरि तव्हां न ॾींदा त असांखे चओ थी जोरीअ वठी अचो, सेना मोकिली अथई गॾु। त वशिष्ठ नंदनीअ खे चयो कि हे माता तूं रक्षा कर। हाणे हुन नंदनीअ मां अनेक सैनिक निकिरण लॻा, सिपाही। उहे सैनिक हुन सेना सां लड़ण लॻा ऐं राजा जी सेना वठी भॻी। राजा वाइड़ो थी वियो। राजा जी ईअं थींदो आहे छा? गांइ मां सेना बि निकिरी थी सघे, पोइ त मुश्किल आहे पुॼणु। पर अभिमान एतिरो हुन राजा खे कि मां जंहिं शइ लाइ जिद कयो आहे उहा पाए रहंदमि। राजा तपस्या करण हलियो वियो। ब्रह्मा जी तपस्या कयईं। तपस्या में अस्त्र शस्त्र घुरियईं ब्रह्मा खां। वो अस्त्र शस्त्र जी विद्या पाए वशिष्ठ जे आश्रम में आयो ऐं वशिष्ठ खे चई मूंसां लड़ाई कर, न त गांइ ॾे। वशिष्ठ खे त पंहिंजो केवल सत्संग जो ई बल हो, भक्तिअ जो ई बल हो, त भक्तिअ जे बल सां हथ जोड़े बीठो आहे। राजा पंहिंजा अस्त्र शस्त्र दिव्यास्त्र हलाईंदो वञे, पर वशिष्ठ खे कुछ भी असर कोन थियो। ही राजा वाइड़ो थियो कि आख़िर हिन वटि शक्ति कहिड़ी आहे जो मां हिनखे जीते नथो सघां, न गांइ खे न को हिन खे। त ख़बर पियसि हिन वटि ऋषि वटि शक्ति आहे उन तपोबल जी, ज्ञान जी शक्ति। ही ब्रह्म ऋषि आहे, ही ऋषि आहे। ऋषिअ वटि शक्ति हूंदी आहे वरदान ॾियण जी, श्राप ॾियण जी। त मूंखे भी हाणे ऋषि ठहिणो आहे। इहो जिद राजा जो, हाणे ऋषि ठहिणो आहे, हिन जहिड़ो ठहिणो आहे। त हुन बि चयईंसि ऋषि ठहिणो अथई त पहिरीं इहो मां छॾ। हुन चई मां तपस्या करे ऋषि ठहींदमि। त उहो हमरा वियो जंगल में, पंहिंजे पुट खे राज ॾेई छॾियईं। उते कठिन, ॾाढी कठिन तपस्या कई हुन, अति कठिन। उन तपस्या जे विच में ई इंद्र हिकिड़ी अप्सरा खे मोकिलियो, मेनका। उहा ॾाढी सुंदर अप्सरा। ऋषि विश्वामित्र जो तप भंग थी वियो ऐं तपस्या छॾे हुन सां शादी करे वेही रहियो, मेनका सां। पोइ उन्हनि मां हिननि खे हिकु धीअ बि ॼाई। धीअ ॼाई त मेनका चयो हाणे मां वञांव थी, मुंहिंजो एतिरो ई कमु हो तव्हांजी तपस्या भंग कराइण। त ऋषिअ चई अरे मां त भुलिजी वियमि कि मूंखे त ऋषि ठहिणो हो। त ऋषि बि पंहिंजी तपस्या लाइ वरी हली वियो। मेनका स्वर्ग में हली वई, उहा छोकिरी वञी बची अकेली। उनखे हिकिड़े ॿिए ऋषिअ खयो गोद में, कर्ण ऋषि। उनखे पालियो। उनजो नालो हो शकुंतला। पोइ राजा भरत शकुंतला ते मोहित थियो, उन सां शादी कई। उन्हनि जो ॿार थियो भरत। उन भरत मां थियो असांजो देश भारत। हाणे उहो राजा वरी तपस्या में लॻी वियो। वरी तपस्या में लॻो त गायत्री माता जो हुन मंत्र सिद्ध करे वरितो। ओम भूर्भुवः स्वः जेको मंत्र आहे 24 अखरनि जो, इहो सभिनि खां पहिरीं ऋषि विश्वामित्र प्रगट कयो हो। ॿिए कंहिंखे ख़बर ई कोन हुई। त ऋषि विश्वामित्र जे आह्वान ते गायत्री माता पाण प्रगट थी। ऋषि विश्वामित्र उन जी उस्ततीअ में चयो हो कि हे देवी, तव्हां पार्वती कोन आहियो पर पार्वतीअ जे समान आहियो। तव्हां लक्ष्मी कोन आहियो पर लक्ष्मीअ वांगुरु आहियो। तव्हां सरस्वती कोन आहियो पर सरस्वतीअ वांगुरु आहियो। सभिनीनि देवियुनि जा गुण तव्हां में मौजूदु आहिनि। अहिड़ी उस्तती कई। त हुन चीज़ वरदान घुर छा खपई? त हिन चई मूंखे ऋषि ठहिणो आहे। त हुन चईंसि तूं ऋषि थी चुको आहीं, राज ऋषि। त हीअ चएसि तो पोइ वशिष्ठ केरु आहे? हीअ चएसि थी उहो ब्रह्म ऋषि आहे। त राजा चएसि तो मूंखे ब्रह्म ऋषि ठाहे। त गायत्री चएसि थी ब्रह्म ऋषि ईअं न ठहंदा आहिनि। मुंहिंजे चवण सां या कि भॻवान जे तथास्तु चवण सां कोई
ब्रह्म ऋषि माना जेको ब्रह्म खे सुञाणे, जेको ज्ञानी भी हुजे ऐं भगत भी हुजे। गायत्री माता तक इहो थी चए कि मुंहिंजे हथ में कान्हे कि मां तोखे ऋषि ठहिण जो, ब्रह्म ऋषि ठहिण जो आशीर्वाद ॾियां। ऐं अॼुकल्ह गलियुनि गलियुनि में सत्संग हॉल, पंथ, ग्रुप तैयार वेठा आहिनि। जा आज से तू हो गई ऋषि, जा आज से तू हो गई महापुरुष, जा आज से तू हो गई संत, तू हो गई भगवान। एॾा सस्ता थी विया आहिनि त अहिड़ी सस्ती शइ ते विश्वास न कजो, सस्ती उपाधिअ ते चरिया न थी वञिजो। माण्हू अलाए छो ईअं थो सोचे कि हल फ्रीअ में ई थो मिले न, कुझु मिले ई थो न, वठीस। न न, फ्री जे चक्कर में न रहिजो। फ्रीअ वारो बेड़ो ॿोड़ींदो आहे, असांखे पंहिंजो कुझु करण ई न ॾींदो। बैरागढ़ में 2-3 नवां संत प्रगट थिया आहिनि। ईअं कंहिंखे दुकान आहे किराने जो, कंहिंखे जो कोई रिटायर थियो आहे, त इहे हाणे कथावाचक थी विया आहिनि। फ्रीअ में, फ्री, ॿाहिरां रूप चेंज करे। मां त हिकु ई ॻाल्हि चवंदो आहियां कि तोखे संत ठहिणो आहे, या कोई चए कि भाई हे बि त संत आहे न, अरे हल संत आहे, एतिरो पुछीस तुंहिंजो गुरु केरु आहे? हिननि जो कोई गुरु ई कोन्हे। न त थींदो ईअं ई आहे, संत ऋषि ब्राह्मण, संत ऋषि, उनजो कोई गुरु हुजणु खपे, ऐं उन गुरुअ जो बि कोई गुरु हुजणु खपे, उन गुरुअ जो बि गुरु हुजणु खपे, हिकु परंपरा हुजणु खपे। त मञिबो आहे कि भाई असां कंहिं ऋषिअ वटि वेठा आहियूं। ईअं थोरी भाई मुंहिंजो गुरु त कोई कान्हे, पर मुंहिंजो पीउ आटा चक्की हलाईंदो हो, ईअं थोरी थींदो आहे। तुंहिंजो पीउ आटा चक्की हलाईंदो हो, तूं ऋषि ठही वए। ही ऋषि विश्वरथ राज ऋषि थियो, उहो बि के आशीर्वाद सां न, तपस्या करे करे। सभु कयईं, यम नियम आसन प्राणायाम जेके जेके विधियूं थींदियूं आहिनि, तब राज ऋषि थियो, कंहिंजे आशीर्वाद सां न। त गायत्री माता जो ईअं चईंसि कि मुंहिंजे आशीर्वाद सां कोई तूं ब्रह्म ऋषि कोन ठही वेंदे। त गुस्सो लॻी वियो विश्वामित्र खे। नालो विश्वामित्र पइजी वियो हाणे गायत्री माता जी कृपा सां, पर गुस्सो उहो ई रहियो, एटीट्यूड उहो ई रहियो। उन गुस्से में ख़बर अथव, उन गायत्री माता खे श्राप ॾेई छॾियईं। चई मां हेॾी तपस्या कई तव्हांजी, त इहो चवण आयो कि मां तोखे आशीर्वाद नथी ॾेई सघां। त मां बि चवां थो, अॼु खां वठी तव्हांजी जेको कोई आराधना कंदो, उनजी सॼी महिनत निष्फल वेंदी। पोइ गायत्री माता ॾाढो प्रेम सां मुस्कुराए करे सम्झायईंसि, श्राप ग्रहण करे बि सम्झायसि थी, हे पुत्र, तूं थोरो सोचे सम्झी त श्राप ॾींदो कर। इन में मुंहिंजो कहिड़ो नुक़सान थींदो अगरि मुंहिंजी कोई पूजा करण छॾे ॾींदो। ॿियो बि सम्झायईंसि, तो मूंखे प्रकट बि कयो, वरी तूं गुम बि तो करी मूंखे। तो हुनखे अफ़सोस थियो राजा खे। चई हा, इहो मां छा पियो थो कयां। उतां खां हुन इहो हठ छॾे ॾिनई, पर श्राप बि चेंज करे चयईं कि जेको सुबुह जो, ॾींहं जो ऐं शाम जो पंहिंजी पूजा में तव्हांखे शामिल कंदो, पंहिंजी पूजा में तव्हांजो जिक्र कंदो, त उनखे फल मिलंदो, निष्फल न वेंदो। पोइ उन राजा उहो थी वियो विश्वामित्र, ऋषि विश्वामित्र। हाणे विश्वामित्र त ठही वियो, पर अञा बि हुनखे ॿिया जेके ऋषि हुआ अञा बि एक्सेप्ट न पिया कनि। ॿिया जेके खानदानी ऋषि हुआ, त हिकु हू हलंदी हुई, ऐं हे पंहिंजे तपोबल सां ॾेखारणु चाहींदो हो कि मां हिननि खां घटि कोन आहियां, ऋषियुनि खां। पोइ थियो ईअं, रघुवंश में
सूर्य वंश में, जंहिं वंश में राजा राम थियो, उन वंश में ई हो हिकु राजा त्रिशंकु। उहो गुरु वशिष्ठ वटि आयो। इहो हरिश्चंद्र जो पीउ हो। उन वशिष्ठ खे चयो, साईं मुंहिंजी हिकु इच्छा आहे, मां पंहिंजो राज त पंहिंजे पुट खे ॾेई छॾियो आहे, हरिश्चंद्र खे, ऐं हाणे मां चाहियां थो आख़िरी जीवन मां भॻवान जी भक्ति करे गुज़ारियां ऐं स्वर्ग में वञा। पर अलाए छा थिए छा न थिए, मुंहिंजी इच्छा आहे कि मां हिन शरीर सां स्वर्ग में वञा, जीअर ई। मुंहिंजी इच्छा पूरी करे सघो था? त वशिष्ठ दड़का ॾिनईंसि। आहे त गुरु वशिष्ठ, पर दड़का ॾिनईंसि कि इहा स्वर्ग जी चाहना जीअरे छो थो करे। हुन चई, मां चाहियां थो कि सूक्ष्म शरीर सां स्वर्ग जा सुख भोगां, मां हिन शरीर सां तो भोगण चाहियां, ॾिसण तो चाहियां कीअं थींदो आहे, अलाए घणी हयाती आहे मुंहिंजी। वशिष्ठ मना कयईं त उहो त्रिशंकु विश्वामित्र ॾे वियो। ऐं विश्वामित्र ऐं वशिष्ठ जी हुअई त हुन इहो खयो, छा चइबो आहे, चैलेंज, ठेको खयो, एक्सेप्ट कयईं हुन विश्वामित्र। चयईंसि, मां तोखे जीअरे स्वर्ग में मोकिलींदोमांइ इन ई शरीर सां। हुन मना कयईं न, त हाणे मां करे ॾेखारींदुमि। पोइ त वॾो यज्ञ थियो। विश्वामित्र सभिनी ऋषियुनि मुनियुनि खे निमंत्रण मोकिलियो, पर कोई आयो कोन। हुननि चयो, ही नओं नओं ऋषि ठहियो आहे राजा मां, ऐं वरी अहिड़ो पहिरियों ई यज्ञ अहिड़ो थो करे कि कंहिं माण्हूअ खे जीअरे स्वर्ग मोकिलिणो आहे, त असां कोन वेंदासीं। त कोई वियो कान। ही अञा गुस्से में भरिजी वियो। हिन वटि शक्तियूं त हुयूं हाणे तपोबल जो। हिन यज्ञ कयईं, देवताउनि में देवताउनि जे लाइ आहुति विधियईं, पर देवताउनि बि इनकार करे छॾियो। पोइ त हिन खे गुस्सो आयो। हिन छा कयईं, पंहिंजे तपोबल सां, पंहिंजे शक्तिअ सां उन राजा त्रिशंकुअ खे जीअरो ई स्वर्ग में मोकिलियईं। हवा में उॾामंदो वियो, स्वर्ग में पहुची वियो। उते ॾिठई अप्सराऊं वेठियूं आहिनि, सभु देवताऊं वेठा आहिनि, इंद्र वेठो आहे। इंद्र चए, ही केरु अची वियो आहे? असांखे अलॻि ई गंध थी अचे के माण्हूअ जी। ॾिठनि, ही आहे त सही, पर ही कीअं अची वियो? हुन चई, अची वियुमि मां, मुंहिंजे गुरु विश्वामित्र मूंखे मोकिलियो अथई तपोबल सां। इंद्र चई, हिनखे फिटी कयोसि वापसि हेठि। छाजो तपोबल सां? त उन त्रिशंकुअ खे पकड़े हेठि फिटी कयनि, त उल्टो हेठि किरंदो पियो अचे ऐं चिलाईंदो पियो अचे, हे विश्वामित्र मूंखे बचायो। विश्वामित्र ॾिठो हे हेठि पियो थो किरे, त उते ई रोके छॾियईंसि तपोबल सां। ऐं गुस्से में चयईं, ठीकु आहे, इंद्र तोखे पंहिंजे स्वर्ग में अचण न ॾिनो न, हाणे मां हिकु ॿियो स्वर्ग ठाहींदमि। विश्वामित्र अलॻि स्वर्ग जी रचना कई, अलॻि। ऐं उतां जो सिंहासन हो, इंद्र जो सिंहासन, त्रिशंकुअ खे ओॾां मोकिले छॾियईं। हाणे उहो त्रिशंकु उन स्वर्ग में वेठो आहे। उतां जूं ॿियूं अप्सराऊं, सभु शयूं ॿियूं उतां जूं। हेॾां इंद्र जो सिंहासन स्वर्ग फिको पइजी वियो, छो त हाणे यूनिक न रहियो। कोई वॾो बंगलो हुजे किथे झूपड़ियुनि जे विच में त यूनिक लॻंदो आहे, पर उन जे साम्हूं वरी उन जहिड़ो ई ठही वञे त हुन जी हाणे वैल्यू घटि थी वेंदी आहे। त पोइ त इंद्र देवगुरु बृहस्पतिअ खे मोकिलियईं, नारद खे मोकिलियईं कि विश्वामित्र खे चओसि इहो स्वर्ग जेको आहे हटाए, जेको ॿियो ठाहियो अथई, न त असांखे ख़तरो आहे। ॿ स्वर्ग थींदा त लड़ायूं पियूं थींदियूं। विश्वामित्र चई, हाणे आयो, मां हेॾो सम्झायांव पियो कि हिनखे अचणु ॾियो। त देवगुरु बृहस्पतिअ चई, पर इहो संभव ई कान्हे कि कोई जीअरो माण्हू स्वर्ग में अचे। पोइ इहो तय थियो कि त्रिशंकु हाणे पंहिंजे स्वर्ग में रहंदो, पर इहो स्वर्ग अलाए किथे, अलाए कहिड़े नक्षत्र अंतरिक्ष में हुन स्थापित करे छॾियो, जंहिंजो पतो कंहिंखे बि कान्हे। ही उहो विश्वामित्र। पोइ ॿुधंदा वञो।
जॾहिं इंद्र लोक में विश्वामित्र जी हाणे तारीफ़ थियण लॻी कि भाई उन असांजी ॻाल्हि मञई, त हाणे उनखे ऋषिअ जी पदवी ॾिनी वञे ऐं उनखे बि हाणे हर प्रोग्राम में निमंत्रण ॾिनो वञे। त विश्वामित्र खे निमंत्रण ॾिनो वियो, अचो सुर्गलोक में हिकु प्रोग्राम आहे। विश्वामित्र हाणे आयो सुर्गलोक में, हाणे ही ऋषि थी चुको, ब्रह्म ऋषि त पोइ अञा मिली उपाधि हिनखे, ऐं ॾिनी कंहिं वसिष्ठ ई उनखे हिकु दफ़ो आख़िरीअ में चयईं कि तूं ब्रह्म ऋषि आहीं, तव्हां ब्रह्म ऋषि आहियो, तव्हांजो स्वागत आहे। हाणे सुर्गलोक में वेठा आहिनि सभई ऋषि। उते इंद्र प्रश्न थो पुछे कि मां इहो थो पुछणु चाहियां सभिनी ऋषियुनि मुनियुनि खां कि धरतीअ ते वॾे मां वॾी, महांगे मां महांगी, ऊंचे मां ऊंची शइ कहिड़ी आहे? त कंहिं चयो धन, कंहिं चयो पद, कंहिं चयो प्रतिष्ठा इज़त, कंहिं चयो राज पद, कंहिं सूक्ष्म दृष्टिअ सां चयो न्याय वॾो आहे, कंहिं चयो कि प्रेम वॾो आहे, कंहिं चयो नीति। वसिष्ठ खां पुछियो वियो, उन चई सत्य वॾो आहे, सत्य सभिनि खां वॾो आहे। हाणे वसिष्ठ चयो आहे न, त विश्वामित्र खे इन जो उल्टो ई चवणो आहे। विश्वामित्र खां पुछियो वियो, चई हूं सत्य वत्य वॾो हूंदो, पर धरतीअ ते हाणे सत्य रहियो ई कान्हे। स्वीकार त करे थो कि सत्य वॾो आहे, ऊंचो आहे, पर चलता कोन आहे अॼुकल्ह। जीअं माण्हू चवंदा आहिनि न, का ॻाल्हि अगरि असां अहिड़ी चऊं भाई सत्य सही आहे, त हिकु ई जवाबु ईंदो आहे, चलता कोन आहे अॼुकल्ह। त ईअं विश्वामित्र चई हले केरु थो सत्य ते? त वसिष्ठ चई मां दावे सां चई थो सघां कि जंहिंजो मां कुल गुरु आहियां, राजा हरिश्चंद्र, उहो सत्य ते हलंदो आहे। विश्वामित्र चई लॻी शर्त, मां हुन खां कूड़ ॻाल्हाए ॾेखारींदमि। हुन जी लॻी शर्त। हाणे विश्वामित्र चई कुछ बि थी पए, हिन राजा हरिश्चंद्र खां कूड़ ॻाल्हाइणो आहे। पोइ त ॾाढियूं परीक्षाऊं वरितियूं विश्वामित्र, कठिन हू छोकिरियूं मोकिलियईं सुंदर सुंदर राजा ॾे, ऐं उन्हनि छोकिरियुनि राजा खे चयो असां सां शादी कर। राजा चई मूंखे शादी करणी कोन्हे, छो कयां? त विश्वामित्र पहुची वियो, चई मुंहिंजियूं आहिनि इहे छोकिरियूं, मुंहिंजियूं धीअरियूं आहिनि, तो मुंहिंजो अपमान थो करी। हुन जी अपमान जी छाजी ॻाल्हि आहे, मां ऑलरेडी शादीशुदा आहियां। त तर्क वितर्क पियो हले। त हुन चई अरे छाजो शादीशुदा आहीं त छा थी पियो? मां ॾिस मेनका अप्सरा सां शादी कोन कई, तपस्वी हूंदे बि। अहिड़ा तर्क ॾियण लॻो। त राजा चई साईं इहे सभु ॻाल्हियूं रखो पाण वटि, ऐं मूंखे छो त तव्हांजो कमु आहे मूंखे धर्म ते हलाइण, तव्हां उल्टो उलझायो पिया था। त ॻाल्हियुनि में राजा चई ॾिनई मां ही राजपाट बि छॾे सघां थो, पर सत्य नथो छॾे सघां। त हुन चई राजपाट छॾींदे हींअर ई? चईंसि हा। त विश्वामित्र चईंसि छॾ राजपाट, मूंखे ॾेई छॾ। चवणु सवलो आहे, हाणे मुंहं मां निकिरी वियो कि मां राजपाट छॾे सघां थो पर सत्य नथो छॾे सघां। त हुन चईंसि हाणे करे ॾेखार, राजपाट छॾ। चईंसि खणो था। हाणे राजपाट हिन खे ॾिनई विश्वामित्र खे। त विश्वामित्र चयसि तो हाणे तूं वञे था, हाणे मुंहिंजे नगर में बि न रहो। विश्वामित्र वरी चयसि तो मां त ॿिए कम लाइ आयो हुअमि, मां त तोखां दान घुरण आयो हुअमि। त राजा चयसि दान त ॾिनोमांव न। चयसि इहो त हुन में ॾिनो अथई शर्त में, दान त मूंखे अलॻि सां खपे। राजा चयसि दान कीअं, किथां ॾियांव? हुन चयसि तूं कुझु बि कर, महीने जी मोहलत अथई, मूंखे दान खपे, मुंहिंजो शिष्य तोसां गॾु हलंदई। हाणे राजा हरिश्चंद्र पंहिंजी राणी तारा, पुटु रोहित सां गॾु राजसी वस्त्र त्यागे उहा अयोध्या नगरी छॾे करे हलियो।
कवि प्रदीप पो भजन लिखियो आहे। मिलन की दुनिया छोड़ चले ये, आज विरह में अपने खोए खोए नैनों में है उजड़े उजड़े सपने, उजड़े उजड़े सपने। याद की गठड़ी लिए उठाए नजर चले, दो दिन रह कर साथ जाने किधर चले। टूट गई है माला मोती बिखर चले, साथ जाने किधर चले। टूट गई है माला, अब तो ये जग में आंसू पीते पीते, अब तो ये जग में जिएंगे आंसू पीते पीते। जैसी इन पे बीती वैसी और किसी पे न बीते, और किसी पे न बीते। कोई मत पूछो लिए इन्हें किस, दो दिन रह कर साथ जाने किधर चले, जाने किधर चले। राजा के जरा सो भी अफसोस न कि मां हेॾो राजपाट छॾे ॾिनो। नगरवासी रुअन पिया कि असांजो राजा धर्मात्मा आहे, उहो छॾे वञे थो। राजा खे हिक इहा ई हुई तसल्ली कि मां केॾांहुं बि वञी करे, काशीअ में वञी करे पंहिंजे परिवार सां गॾु त हूंदमि। मुंहिंजी ज़ाल, मुंहिंजो ॿार, असां हूंदासीं, ॾिनो त ॾिनो, सत्य पालना में राज ॾिनो त ॾिनो। पर मुसीबत हिते ई थोड़ी ख़तम थियणी हुई। वो जेको गुरु जो शिष्य गॾु गॾु हले पियो, उहो बार बार सिर खाएसि कि भाई जल्दी ॾियो दक्षिणा असांजी। महीनो खन पूरो थियो, राजा खे इंतजाम कोन थियो। काशीअ जी नगरीअ में अची करे इहो हुनजी ज़ाल चयईंसि कि मूंखे विकिणी छॾियो। राजा उते अची करे चए थो मां पंहिंजी ज़ाल खे विकिणा थो, जंहिंखे खपे वठे। पोइ हिकिड़ो ब्राह्मण आयो, उनखे वरितो तारा खे, ऐं पुट बि गॾु तारा सां। पैसा मिलिया राजा खे, राजा पैसा ॾिनई शिष्य खे। वो शिष्य पैसा वठी करे जेॾी महिल विश्वामित्र वटि वियो त विश्वामित्र चई एॾो आसानीअ सां कीअं जीते थो सघे हीअ? त चई वञी करे चईसि भाऊ ही पैसा जेके ॾिना अथई इहे त सिर्फ़ु मुंहिंजा, जेको तोसां गॾु घुमियो आहियां न महीनो, तोसां पिनियो आहियां, धिका खाराया अथई, इहे त उन जा थी विया, ऋषिअ जा त अलॻि ॼणा अथई। वञ चईसि। तो शिष्य चयो तो साईं छा था कयो, छो था परेशान कयो, ऐं मां किथे थो चवां मूंखे पैसा खपनि। ऋषि चएसि तो गुरु तूं आई या मां आहियां, वञ जीअं चवें। उहो शिष्य आयो, राजा हरिश्चंद्र खे चयईं इहे त मुंहिंजा थिया पैसा, गुरुअ जो किथे आहे दान? त राजा पहिरीं त वाइड़ो थियो, अची मां ॾिना त सही, कहिड़ा पैसा?
त हू चएसि थो हा असां इहो ई था ॿुधण चाहियूं, कहिड़ा पैसा? तो चई न कहिड़ा पैसा, बसि मां वञी गुरूअ खे ॿुधायां कहिड़ा पैसा। माना तो कूड़ ॻाल्हाई, तुंहिंजे मुंहं मां असांखे इहो ई कढाइणो आहे, तूं चई छाजा पैसा? राजा चई न न न भाई, मां पुछांव थो, मां ॾेई त चुको आहियां पैसा। त हू चएसि थो न उहे त मुंहिंजा, जेको मां गॾु घुमियो हुअमि न, संतनि खे एॾो तूं कमु कराराईंदे, घुमाराईंदे ऐं बदिले में कुझु कोन ॾींदे, त पाप चढ़ंदई सर ते। त हरिश्चंद्र छा कयईं, पोइ पंहिंजो पाण खे बि विकिणियईं ऐं कंहिं हुनखे वरितो हिकिड़े मसाणीअ, उहे पैसा ॾिनई हिन खे। हाणे समस्या त अञा बि वञे वधंदी। हुते जिते या हुई तारा ब्राह्मण वटि, उन ब्राह्मण जी ज़ाल जेका हुई न, उहा हुई ललिता पवार। उहा ॾाढी ख़तरनाक, जरा जरा ते हुन खां कमु कराए, कपिड़ा धुआराए, ताना हणेसि, रोटी बि पूरी न ॾेसि। उहा राणी थी करे रोए बि पई। पहलाज समय खे सलाम आ, तीअं रहबो रखियो जीअं राम आ। ॾोहो कंहिंखे न ॾे, भोग दुख सुख गॾे। कॾहिं आंधी ऊंधहि प्रभात हूंदी, हिकु जहिड़ो ॾींहुं न का हिकु जहिड़ी राति हूंदी। ऐं राजा हरिश्चंद्र मसाण में मुर्दा पियो साड़े। अनेक कठिनायूं थियूं। पोइ वरी ईअं थियो, उन बालक रोहित खे नांग डंग हयो। नांग डंग हयो त राणी तारा पंहिंजे मुअल ॿार खे खणी मसाण में आई अंतिम संस्कार जे लाइ। त राजा हरिश्चंद्र चएसि थो, मां मसाणी आहियां, हिते मुंहिंजे मालिक जो उपदेश हू आहे, निर्देश कि कोई बि अचे, उनखां 2 मीटर कपिड़ो वठिणो आहे ऐं चांवर वठिणा आहिनि, तूं उहे मूंखे आणे ॾे, पोइ मां अंतिम संस्कार कयां। हूअ चएसि थी, साईं पंहिंजो बालक आहे हीअ। त हू अडिग बीठो रहियो कि न, बालक आहे पर ही मूंखे आणे ॾे, पोइ मां अंतिम संस्कार कंदमि। उते देवताउनि गुलनि जी वर्खा कई ऐं परीक्षा पूरी थी राजा हरिश्चंद्र जी। वो मसाणी कोन हो, वो यमराज हो, असली रूप में अची वियो। वो ब्राह्मण कोन हो, ब्रह्मा हो। ये सभु देवी देवताऊं ई हुआ जेके विश्वामित्र जी सहायता सां हिन जी परीक्षा पिया वठनि। बालक जीअरो थी वियो, सभिनी जय जय मनाई ऐं विश्वामित्र बि चयो कि मां बि हार मञी ऐं चवां थो, राजा हरिश्चंद्र जहिड़ो कोई सत्यवादी न को थियो आहे, न को थींदो। पोइ राजा खे चवनि था, वर घुर छा खपई? राजा चए थो, वर इहो ॾियो महिरबानी करे, जेतिरा बि बीठा आहियो देवी देवताऊं, कि अॼु खां पोइ सच ते हलण वारे खां अहिड़ी कठिन परीक्षा न वठिजो, महिरबानी करे, कोई कोन हलंदव। अहिड़ी हद करे छॾियव, मुंहिंजो सत्य भंग करण लाइ घणा कूड़ ॻाल्हायव। सोचो त सही, ऋषि विश्वामित्र केॾा असत्य अनीतियूं कयूं हिकिड़े सत्य जो सत्य भंग करण जे लाइ, तब कोन करे सघियो। त विश्वामित्र चई, सत्य जी परीक्षा असत्य सां ई त थींदी आहे। भाई तव्हां सच ते हलो था, इहा ख़बर कीअं पवंदी? असत्य सां ई न, कि तव्हांजे अॻियां ऑफर अचे, लोभ अचे, प्रलोभन अचे, सस्ती लोकप्रियता अचे, पोइ त ख़बर पवंदी कि तव्हां उन चक्कर में अचो था या पंहिंजी वास्तविकता में जियो था। सचो माण्हू अची वञेव त परीक्षा थोड़ी थींदी, सत्य जी परीक्षा सत्य सां थोड़ी थींदी। असत्य अचे त वो राजा हरिश्चंद्र महान सत्यवादी थी वियो, पर विश्वामित्र ब्रह्म ऋषि थी वियो। पोइ उन विश्वामित्र पंहिंजो उहो स्वभाव छॾे ॾिनई, अस्त्र शस्त्र त्याग करे सिद्धा आश्रम में रहण लॻो। बक्सर जेको शहर आहे, उते हू कुटिया ठाहे रहण लॻो। उन जो वर्णन थो अचे, विश्वामित्र महामुनि ज्ञानी, बसाए विपिन शुभ आश्रम जानी। वो विश्वामित्र मुनि भी आ ऐं ज्ञानी भी आ।
पर उनखे वरी राक्षस परेशान कंदा हुआ विश्वामित्र खे। केर केर? मारीच ऐं सुबाहु। मारीच सुबाहु विशेष तंग कंदा हुआ। जॾहिं बि हवन करे, यज्ञ करे, हाणे उन्हनि राक्षसनि खे ख़बर हुई अलाए कान हुई कि ही पहिरीं, इन जो इतिहास पहिरीं कीअं रहियो आहे। हू चाहे त अगरि तलवार खणे त ॿिन्हिनि राक्षसनि खे मारे सघे थो विश्वामित्र, पर हू नथो चाहे। चए थो मूंखे हाणे वशिष्ठ जहिड़ो ठहिणो आहे, शांत स्वभाव वारो ब्रह्म ऋषि ठहिणो आहे। त इन जी कथा ईंदी। इहो सहायता वठण जे लाइ दशरथ वटि वेंदो ऐं राम लक्ष्मण खे वठी ईंदो मारीच ऐं सुबाहुअ खे मारण जे लाइ। इहो असां पोइ ॿुधंदासीं। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।